आउं डायनेसिस के तौर पे जो मेंबर समाश्री वेठो आहियां जेको पाण किताब शख्स सीरीज़ जारी कई आहे। इन शख्स सीरीज़ खे अॻिते वधाईंदे अॼु पंहिंजो उनवान आहे गांधी। 1959 ईस्वीअ खां 1948 ईस्वी ताईं मोहनदास के गांधी जे नज़रियनि ऐं तरीक़नि घटि में घटि ॿिनि क़ौमुनि लाइ त तारीख़ जो रुख़ मोड़े छॾियो। हुन कमज़ोर ऐं सुलक्षणी माण्हू हिंदुस्तान जी आज़ादीअ लाइ विरहण जो उत्साह पैदा कयो। उन मक़सद लाइ हिन जंहिं हथियार खां कमु वठण खे तरजीह ॾिनी सो हो अहिंसा ऐं सिविल नाफ़रमानी जो हथियार। हुन बर्तानिया खे पंहिंजी शहनशाहीअ तां हथ खणण ते मजबूर करे छॾियो। गांधीअ जो उन ॻाल्हि में विश्वास हो त हिंदुस्तान जो अवाम आज़ादी माणण बिना इंसाफ़ भरी ज़िंदगी गुज़ारे नथो सघे, पर अंग्रेज़ 300 सालनि खां हिंदुस्तान में मौजूदु हुआ ऐं पंहिंजी शाहूकार बैठक तां हथ खणण लाइ तयारु न हुआ। गांधीअ खेनि उन्हीअ मसइले ते वरी सोचण ते मजबूर करण लाइ सत्याग्रह सचाई जी ताक़त जो नज़रियो 1919 ईस्वी में पेश कयो। हिन तजवीज़ ते हज़ारे हिंदुस्तानियुनि बर्तानवी माल ख़रीद करण, अंग्रेज़ी स्कूलनि में पढ़ण ऐं अंग्रेज़ कोर्टनि खां इंसाफ़ घुरण खां इनकार करे छॾियो। उन्हनि अंग्रेज़ी कानून ख़िलाफ़ न सिर्फ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया पर बर्तानवी गाॾी नंगे पटरियुनि ते लेटी पिया। उन्हीअ ते अंग्रेज़नि जूं वायूं बताल थी वयूं। हुननि खे गांधी ऐं संदसि पोइलॻनि सां विढ़ण जो ॿियो को बि तरीक़ो नज़र न आयो सवाइ खेनि जेल में विझण जे, पर हिंदुस्तानी जेल में वञण खे सिविल नाफ़रमानी जो ई हिसो सम्झंदा हुआ। उहे फ़ख़्र सां लॻातार गिरफ़्तारियूं पेश करण लॻा। उन्हीअ हूंदे बि अंग्रेज़नि खे हिंदुस्तान मां कढण में गांधी ऐं संदसि पोइलॻनि खे 28 साल लॻी विया। नेठि 1977 ईस्वी में हिंदुस्तान खे आज़ादी मिली। गांधी पहिरें सत्याग्रह खे ॿिए मक़सद लाइ कत बांधो। हिन खे लंडन मां कानून जी डिग्री वठण खां पोइ 1993 ईस्वी में ॾखण अफ्रीका वञणो पियो, जिते 1 साल लाइ खेसि का कानूनी ज़िमेदारी सौंपी वई हुई। उते हिन खे हिंदुस्तानियुनि सां ज़िलत भरियो वर्ताउ थींदे नज़र आयो। शुरूआति में गांधी मुक़ामी कानून साज़ इदारे नताल ऐं बर्तानिया जी बैठकी हुकूमत खे दरख़्वास्तूं लिखी मोकिलियूं, विरहायूं ऐं पेश कयूं। हिन कारान जी राय नाले हिकु हफ़्तेवार अख़बार जारी कई ऐं नताल इंडियन कांग्रेस क़ाइमु कयाई, जेका हिंदुस्तानी मफ़ादनि जी नुमाइंदगी कंदड़ हिकु सियासी तंज़ीम हुई। ट्रांसवाल सरकार 1909 ईस्वीअ में सभिनी हिंदुस्तानियुनि खे पंहिंजा नाला ऐं आङुरियुनि जा निशान दर्ज कराइण जो हुकुम ॾिनो। गांधीअ पंहिंजे पोइलॻनि खे उन हुकुम जे ख़िलाफ़ वर्दी करण जी सलाह ॾिनी, जिन संदसि सलाह मञी ईअं ई कयो। उहा गांधी जी सिविल नाफ़रमानी वारी पहिरीं मुहिम जी शुरूआति हुई। ॾखण अफ्रीका जे अॻुवान जॉन क्रिस्टिन सिमन्स आख़िरकार मजबूर थी उहा ॻाल्हि क़बूल कई त ॾखण अफ्रीका में कारनि सां अॻिते बहितर सलूक कयो वेंदो। गांधी पहिरीं महाबारी लड़ाईअ दौरान हिकु सूरमे जी हैसियत में हिंदुस्तान मोटियो ऐं 1920 ईस्वी वारे ॾहाके में शुरूआति जे इंडियन नेशनल कांग्रेस जो अॻुवान थियो। उहा तंज़ीम हिंदुस्तान राय खे ज़ाहिर करण लाइ हिकु फोरम जी हैसियत में क़ाइमु थी त 1985 ईस्वी में थी हुई, पर हुन वक़्त ताईं ख़ुदि हुकूमत लाइ थींदड़ हिंदुस्तानी मुतालबनि जो मर्कज़ थी चुकी हुई। गांधी नेठ कांग्रेस खे हिकु अहिड़ी असराइती सियासी हथियार में बदिलाए छॾियो जंहिंखे घणो करे इंडिया जे हर ॻोठ में हिमायत हासिल हुई। बाद में उहा कांग्रेस पार्टी सॾजण लॻी। गांधी फ़क़ति हिंदुस्तान जी आज़ादी न थिए चाही, पर खेसि ॿियो कुझु बि घुरिबो हो। हुन हिकु अहिड़ो मुतहद हिंदुस्तान ते चाहियो जंहिं में मुल्क जा सभई मज़हबी, सक़ाफ़ती ऐं लसानी ग्रुप गॾिजी अमन ऐं रवादारीअ सां रहनि। उन हद ताईं जो हिंदुस्तान जे नीच ज़ात वारनि अछूतनि सां बि हिकु जहिड़ो वर्ताउ थियणु घुरिजे। हुन नई रियासत लाइ समाजी मक़सद बि रखिया थे। गांधी जदीद समाजनि जी पेचीदगियुनि जे ख़िलाफ़ हो। उन बदिरां हू हिंदुस्तानी अवाम लाइ हिकु अहिड़ी सादगी ऐं सख़्त ज़िंदगीअ जो हक़ हो जंहिं जो बुनियादु अहिड़ियुनि घरेलू सनअतुनि ते हुजे जेके माण्हुनि खे बामहीना कमु ॾेई सघनि ऐं ज़रूरी खापे जूं शयूं जहिड़ो कपिड़ो तयारु करे सघनि। हिंदुस्तान जा ॿिया क़ौम परस्त उन्हनि मां किन मक़सदनि ते गांधीअ जा मुख़ालिफ़ हुआ। क्लीमेंट एटली जी अॻुवानी हेठि 1945 ईस्वी में लेबर पार्टी इक़्तिदार में आई ऐं हिंदुस्तान खे जल्द आज़ादी ॾियण लाइ कमु शुरू कयाई, पर उन्हीअ कम में इंडियन नेशनल कांग्रेस ऐं मुस्लिम
लीग जे इख़्तिलाफ़नि करे रंडक पइजी वई। मुस्लिम लीग खे हिंदुस्तानी मुसलमाननि लाइ जुदा रियासत खपंदी हुई। नेठि मुसलमाननि जी सोभ थी ऐं हिंदुस्तान खे 1947 ईस्वी में आज़ादी मिली। हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जी जुदा जुदा रियासतूं ठहियूं। हिंदुस्तान जे विरहाङे में ऐं उन जे नतीजे में पैदा थियल तशदुद जे करे लखे मुसलमान हिंदुस्तान मां लॾे पाकिस्तान ऐं लखे हिंदू पाकिस्तान मां लॾे हिंदुस्तान हलिया विया। हुन फ़साद वारनि इलाइक़नि जो दौरो कयो, बुख हड़ताल कयाईं ऐं आख़िरकार कोलकाता ऐं दहिलीअ में तशदुद बंदि कराइण में कामयाबु थी वियो। कुझु ॾींहंनि खां पोइ हिकु हिंदू जुनूनी खेसि उन वक़्तु रस्ते ते गोली हणी मारे छॾियो हो जॾहिं हू प्रार्थना लाइ वञी रहियो हो। उहो जुनूनी हिंदू गांधीअ जे मुसलमाननि सां रवादारीअ वारे हालत जे ख़िलाफ़ हो। गांधीअ जी मौत ते संदसि जानशीन जवाहिरलाल नेहरू ॾुख विचां चयो, असांजी ज़िंदगियुनि मां रोशनी हली वई आहे ऐं जिते किथे अंधारो आहे। सिंधीकार मोहम्मद बख़्श उमरो। महिरबानी।